EWO2 जी बिल्कुल गडाप टाउन जी यूनिट कमेटी पिपरी जे निवालीबंद ॻोठ में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी अली खान मीर खान स्कूल में मौजूद आहियूं। हिन स्कूल में जेको बुनियादी सहूलियत जी खोट आहे, अचो त उस्तादनि शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जे हवाले सां वधीक छा चवणु आहे। जीअं त हिते असांखे अली मोहम्मद ॻोठ में काफ़ी टाइम थियो आहे ऐं हीउ स्कूल जेको आहे तमामु पुराणो स्कूल बि आहे। हिते ॿारनि जो ॾींहं ब ॾींहुं तइदादु वधंदो थो वञे, पर अफ़सोस आहे त हिन स्कूल खे फर्नीचर न ॾिनो वियो आहे ऐं फर्नीचर खां बग़ैर ॿार वीचारा ज़मीन ते पिया तइलीम पढ़ाइनि। असां हुकूमत खे गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे हिन स्कूल खे बिजली ॾिनी वञे। पाणीअ जी हिते सहूलियत का बि कान्हे, पाणी जी माना किलत आहे। महिरबानी करे हिन बचनि ते रहम खाओ ऐं हिन स्कूल खे पाणी बि ॾिनो वञे, टांकी ठाराई वञे ऐं फर्नीचर ॾिनो वञे जीअं ॿार सही तरीक़े सां वेही तालीम पढ़ाइनि। साईं फस्ट टाइम असांखे SSB बजट मिलियो आहे, मिलियो घटि हो, रिलीज़ घटि थियो ऐं उन में बि तक़रीबन 50% कटौती थी वई। टैक्स वग़ैरह वेंडर ऐं AG जो ख़र्च करी 50% असांखे मिलियो, जेको असां स्कूल ते पूरो लॻायोसीं। टीचर जी शार्टेज हुई, उहा बि हाणे घटि थी वई आहे, टीचर्स मिलिया आहिनि। ॿारनि जो तइदादु वधीक आहे, इनरोलमेंट रोज़ वधे थी, रूम्स असां वटि घटि आहिनि। पहिरीं ॻाल्हि त बिजली जो वॾो हिते इशू आहे, बिजली आहे कोन। उन खां अलावा त ॿियो न पखा आहिनि न छा। वॾे में वॾो जेको असांजे इशू आहे असांजे लाइ ऐं ॿारनि जे लाइ, उहो वॉशरूम जो इशू आहे। त हिते वॉशरूम जी का सहूलियत कोन्हे। कराची जहिड़े सिंध जे गादीअ जे हंधि जहिड़े शहर में हिते असांजे हिन स्कूल में वॉशरूम जी सहूलियत ठिप कोन्हे। ऐं ॿियो स्कूल जे अॻियां तव्हां ॾिसी सघंदो आया हूंदव त गटर खुलियो पियो आहे। त माना वॾे में वॾो जेको असां वटि इशू आहे त उहो त हिनमहिल इहो आहे त असांखे सेवेज जो निज़ाम सिधो करे ॾिनो वञे, जीअं ॿार वीचारा केॾे ॿाहिरि न वञनि, हिते ई पंहिंजो वॉशरूम करे वरी अची स्कूल में वेहनि। फर्नीचर ॾियो वञे, असांखे बिजली न आहे, वॉशरूम ॾिए वञे, टैंकी ॾिए वञे, बाथरूम न आहे, पेशाब किथे कयूं, कुझु बि न आहे, गडर वगैरह खुलियल आहिनि। जी बिल्कुलु उस्तादनि शागिर्दनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि चवणु आहे त जेके बुनियादी सहूलियतनि जी खोट आहे, जंहिंमें फर्नीचर आहे, वॉशरूम्स आहिनि, मुख़्तलिफ़ सहूलियतनि जी खोट आहे, उहा फुल कई वञे, सहूलियतूं ॾिनी मुहैया कई वञनि त जीअं ॿार जेके आहिनि उहे बहितर तालीम हासिल करे सघनि। कैमरा टीम सां गॾु शाहिद छॾियो, सिंध वॉइस, मलीर, कराची। EWO2